अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ वासगर नाजी अमीर। नाज़रीन, छा पाकिस्तान ऐं अमेरिका एक नई स्ट्रेटेजिक पार्टनरशिप ॾांहुं वधनि पिया। इन सॼे मंज़रनामे में भारत किथे पोइते रहिजी वियो आहे। जेका हिन वक़्तु सूरत हाल डेवलप थी आहे, अमेरिका जूं पाकिस्तान सां वधंदड़ जेके कुर्बतूं आहिनि ऐं भारत सां वधंदड़ फ़ासिला, ही कहिड़ो पैगाम ॾियनि पिया ख़िते अंदरि। जेके ही नई सफ़बंदी असांखे नज़र अचे पई, या वक़्ती आहे या इहा हक़ीक़ी पॉलिसी आहे या इहा वाक़ई हक़ीक़ी पॉलिसी जो हिसो आहे। ऐं उनखां सवाइ जेके ॿियूं डेवलपमेंट असांखे नज़र अचनि पियूं, उन समूरनि मामलनि ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदासीं। जो कि पैनल में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर डिप्लोमेट आहिनि आलम बरोही साहब, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। सीनियर डिप्लोमेट हसन हबीब साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं उनखां सवाइ नाज़रीन परॾेही मामलनि जा माहिर आहिनि प्रोफेसर मजीद चांडियो साहब मूंसां गॾु हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। आलम साहब, ॿियनि गेस्ट जी इजाज़त सां अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई डेवलप थींदी, पाक अमेरिका लाॻापनि में हिकु नओं मोड़ ॾिसण में अचे पियो। छा सर वधीक सूरत हाल खे अवी ॿुधाईंदो असांखे, जेका ओचिती ओचिती पाकिस्तान खे ॿीहर ही एॾी अहमियत मिली आहे, इन जा कारण छा आहिनि? इन जा असर छा? ही असीं चऊं त ही वक़्ती हिसो आहे या ही वाक़ई कंहिं पॉलिसी जो हिसो आहे लॉन्ग टर्म में? जी मूंखां सवाल कयूं। जी आलम साहब। जी बिल्कुलु ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे त हिन वक़्तु पाकिस्तान जेको आहे सो तालुकात अमेरिका सां न सिर्फ़ु बहाल थी विया आहिनि, पर हिन में काफ़ी गर्मजोशी नज़र अचे थी पई। ऐं लॻे ईअं थो त ॿिन्ही मुल्कनि जो जेको मुफ़ाद आहे उहो जेको आहे सो हिन वक़्तु उन्हनि में जेको आहे सो छा चवंदा आहिनि त बिल्कुलु मुमासिलत आहे ऐं हमाहंगी आहे। तॾहिं जेको आहे सो इहे असांजो गुफ़्तगू, असांजो टॉक्स या असांजो जेको बायोलेटरल तालुकात खे वधाइण जी कोशिशूं हुयूं, इहे कामयाबु नज़र आयूं। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन ते रखणु घुरिजे त हिन वक़्त ताईं जेके बि मामला डिस्कस थिया आहिनि, चाहे उन में ट्रेड टैरिफ्स आहिनि या असांखे जेके सहूलियतूं मिली वयूं आहिनि टैरिफ में, प्लस जेको ऑयल डिपॉज़िट्स जी एक्सप्लोरेशन जी ॻाल्हि थिए थी पई, ऐं जेको आहे सो मिनरल ऐं मादनियात जी ॻाल्हि थिए थी पई, इहे जेके आहिनि से असांजे ॿिन्ही तरफ़नि जे तालुकात जे विच में कोई परमानेंट फिक्चर जी ॻाल्हि न आहे को, यानी अहिड़ा मसइला न आहिनि जंहिं ते ऐं जेको उन्हनि सां हिकिड़ो सूरत हाल ठही पवे या तालुकात जेको आहे सो इन निहज ते फ्रेंडली तरीक़े में हलणु शुरू थियनि। इहे न आयल असां वटि एक्सप्लोर थिए, असां वटि आयल निकिरे, असां वाकई एक्सपोर्ट करणु शुरू थियूं, तॾहिं असां चऊं त जेको आहे सो हिन वक़्तु हाणे तालुकात जेको आहे सो इन मामले ते ख़ासि करे हिकिड़े सूरत में, माना हिकु सूरत में या हिकिड़े शेप में तालुकात अचे वेंदा। ॿिए नंबर ते मादनियात ऐं मिनरल्स जी ॻाल्हि आहे। मादनियात ऐं मिनरल्स बिल्कुलु आहे, इन में को शक न आहे, पर हिन वक़्तु ताईं जेके नोन प्लेसिस आहिनि मादनियात ऐं मिनरल्स जे लाइ, उहे उन्हनि इलाइक़नि में जिथे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेको आहे सो टू बी वेरी माइल्ड, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेको आहे सो ठीकु न आहे, चाहे उहो बलूचिस्तान हुजे या NWFP हुजे या KPK जेके असां चवंदा आहियूं, सॉरी। सो इन मामले खे बि असांखे नज़र में घुरिजे। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सो असां शायदि वी फील वेरी गुड, हिकिड़ी क़िस्म जो असांखे फीलिंग पई थिए त इंडिया सां जेको आहे सो हिन वक़्तु टैरिफ्स वधीक आहिनि, उन ते जेको आहे सो 25% पेनलाइज़ बि कयो अथऊं उनखे रशियन ऑयल इंपोर्ट करण जे सूरत में। सो असां सम्झूं था त इंडिया सां जेको आहे सो हिन वक़्तु हुननि जा तालुकात तमामु ख़राबु आहिनि, ऐं असां उन ते जेको आहे सो शायदि मुंहिंजी पंहिंजी फीलिंग इहा आहे, जेको मां ॾिसां थो इहो त असां ख़ुशि था थियूं त इहे ॾाढो सुठो थियो, हुन सां असांजो दुश्मन मुल्क आहे या उहा ठीकु आहे, उहा पंहिंजी जाइ ते आहे। पर सवाल इहो आहे त
हिस्टोरिकली राइट फ्रॉम द बिगिनिंग जेकॾहिं असां ॿिन्ही मुल्कनि खे कंपेयर कयूं पाकिस्तान ऐं इंडिया खे त मां इहो चवंदुसि भली पाकिस्तान हिननि जो अलाई बि रहियो कोल्ड वॉर में हिननि जो पंहिंजो क़रीबी साथी रहियो उन्हनि जा कम खे उन्हनि जे मुआहिदनि में शामिल कयो पर इन जे बावजूद ऐं अमेरिका हमेशह इंडिया जो ख़्यालु रखंदो आयो ऐं हमेशह इंडिया खे जेको आहे सो क़रीब आणण जी कोशिशूं कंदो रहियो। हिन जो थोरो हल्को मिसाल ॾियां त 62 में जॾहिं चाइना और इंडिया जे विच में जंग थी त फौरन जेको असां अमेरिकन लीडरशिप प्रेसिडेंट कैनेडी असांखे वॉर्निंग ॾिनी त तव्हां महिरबानी करे पंहिंजे उहो हितां उन्हनि जे लाइ को सेपरेट प्रॉब्लम क्रिएट न कजो न को महाज़ खोलिजो उन्हनि जे लाइ। सो असां ॾिठो त असां वाकई महाज़ न खोलियो ऐं हुननि असांखे चयो त असांजी मदद कंदो कश्मीर या जेको कोड तव्हांजो डिस्प्यूट आहे हुनखे हल करण जे लाइ असांजी जेको आहे मदद कंदो या जेको आहे सो हुन कोशिशूं वठंदो। पर असां ॾिठो त जॾहिं जंग बंदि थी वई त 2-3 जेको आहे राउंड्स ऑफ टॉक्स थियूं बिटवीन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मरहूम एंड सरदार सोरन सिंह जे विच में उन खां बाद टॉक्स बंदि थी विया। अमेरिकन हुनखे कोई प्रेशर न विधो। हाणे उहो 65 जे वार में बि असां ॾिठो बल्कि मुख़्तलिफ़ असांजी हिस्ट्री त मां ॾिसो त हुन में इहो आहे त हमेशह जेको आहे सो अमेरिकन्स इहा कोशिशि कई त कहिड़े बि नमूने सां इंडिया उन्हनि जे पीबट में अचे। हालांकि उन्हनि खे ख़बर हो क्लियरली इंडिया जेको आहे सो रशिया जे कैंप में हुयो उन ज़माने सोवियत यूनियन जे कैंप में हुयो ऐं सोवियत यूनियन जे लीडरशिप चाहे क्रुश्चेव हुजे या ॿिया उन्हनि बिल्कुलु इंडिया खे विज़िट कयो। उनजे बावजूद बि अमेरिका जो हमेशह झुकाव उन सां रहियो। इन जी वजह आहे त अमेरिकन्स इफ दे लुक फॉर अ बिगर मार्केट इंडिया इज़ देयर। हाणे जेकॾहिं हो हिकिड़ो वॾो मुल्क चाइना जे मुक़ाबले में ॻोल्हण था चाहिनि त इंडिया इज़ देयर चाहे त आबादी जे लिहाज़ खां साइज़ जे लिहाज़ खां बिल्कुलु चाइना जे बराबरि आहे बल्कि ज़्यादा हुजे आबादी में उन खां। ऐं अहिड़े नमूने सां इंडियन इकोनॉमी जेको आहे सो हिन वक़्तु 5th लार्जेस्ट इकोनॉमी ऑफ द वर्ल्ड ऐं ख़ुदि अमेरिका जे ऐं भारत जे विच में जेको वैल्यूम ऑफ ट्रेड आहे उहो आहे $87 बिलियन जे क़रीब आहे जॾहिं असांजो पंहिंजो जेको आहे सो 7 बिलियन मसलो। सो इन जे करे मां चवंदुमि त भाई कुझु बि थिए असांजा ट्रांज़ेक्शनल आहिनि तालुकात आहिनि ऐं उहे बहाल थींदा था वञनि पिया। इन में ख़ुशि थियणु घुरिजे जी। इन जे करे इन सां गॾु असांखे यानी हो जेको आहे सो छा चवंदा आहिनि कंप्लेसेंसी जेको आहे सो इहो न हुजणु खपे फीलिंग न अचणु घुरिजे असांखे। जी ठीक है आलम साहब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदमि। जीअं अवां चयो त हिन जेका ही असांखे अॻभराई नज़र अचे पई हिनखे ख़ुशि थियणु घुरिजे ऐं हिन खां फ़ाइदो बि वठणु घुरिजे पर गॾोगॾु अलर्ट बि रहणु घुरिजे इन समूरी सूरत हाल में। हसन हबीब साहब भी मुझसे मौजूद हैं, मजीद चांडू साहब भी हैं। हसन हबीब साहब आपकी तरफ आऊँगी, आप क्या कैसे देखते हैं जैसे सारी हिस्ट्री का जिक्र किया, तारीख का जिक्र किया आलम साहब ने और तारीख तो बिल्कुल भरी पड़ी है और भी 2 साल पहले तक भी हमने देखा कि बड़े अच्छे ताल्लुकात अमेरिका और इंडिया के हमें नज़र आए। कैसे देखते हैं ये जो अचानक से एक शिफ्ट नज़र आया है इन ताल्लुकात में, ना सिर्फ अमेरिका और इंडिया के बल्कि पाकिस्तान और अमेरिका के ताल्लुकात में भी जो शिफ्ट नज़र आया है, इसको आप कैसे देखते हैं? इसके क्या असबाब आप देखते हैं? ये प्रेशर डालने की कोशिश है इंडिया पर या आप समझते हैं कि ये अब खासकर पाकिस्तान के कॉन्टेक्स्ट में ये एक पॉलिसी का हिस्सा है? थैंक यू नाजिया। ये कि आलम साहब ने जिस तरह हिस्ट्री बयान की है, अप्स एंड डाउन हमारे और अमेरिका के रिलेशनशिप में रहे हैं। इट इज मोर और लेस अ ट्रांजैक्शनल रिलेशनशिप। लेकिन जैसे आप कह रही हैं कि जो एकदम तब्दीली आई है, इसकी क्या वजह? देखिए, इसकी प्राइमरी वजह है कि अमेरिका ने इंडिया की बहुत सारी गलत बातों को तस्लीम किया था, जिनमें एक वो जो चाबहार डेवलपमेंट प्रोजेक्ट था इंडिया का, जो अमेरिकन प्रिंसिपल्स के ईरान से कोई इन्वेस्टमेंट नहीं होगा उसके खिलाफ था।
अब जो ये रूस से सस्ता तेल ले रहे हैं, और आप देखिए एक ही रिफाइनरी है जो ले रही है, और वो है मोदी साहब के बेस्ट फ्रेंड की अलायंस ग्रुप की। तो अमेरिका उससे बहुत नाराज है। एक तरफ वो पूरी दुनिया को सैंक्शंस लगा रहा है कि आप मत जाएं रशिया की तरफ, और दूसरी तरफ इंडिया बिलियंस ऑफ डॉलर का पेट्रोल धड़ाधड़ खरीद रहा है। एक रफ अंदाजे के मुताबिक उन्होंने 2 साल में कोई 200-250 बिलियन का लिया है। अच्छा, अमेरिका से ट्रांजैक्शनल रिलेशनशिप है, लेकिन हमें बीच बीच में मौके मिलते रहते हैं। जैसे 50s में मिला, जैसे 80s में मिला हमें, फिर 2000 में मिला। तो हमारी जियो पॉलिटिकल जो सिचुएशन है उसकी वजह से हमें बार बार रिलीफ भी मिलता रहता है। तो ये मौका जो इसको हमें वक्त हाथ से नहीं खोना चाहिए। हमें लोअर टैरिफ पे इंडिया के जो हमारा एक बड़ा कंपटीटर था उसके खिलाफ एज हुई है। इसी तरह और मुल्कों पे, बांग्लादेश पे, उस पर जो हमसे ज्यादा टैरिफ है उससे हमें एक स्पेस मिली है, और हमें चाहिए कि इसको हम पूरी तरह यूटिलाइज करें। जहां तक आपने जो इनिशियल कहा था ना कि परमानेंट है या नहीं है, देखिए इंटरनेशनल रिलेशन आप मुझसे ज्यादा पढ़ती हैं कि कोई चीज परमानेंट नहीं होती। और अमेरिका के बारे में खुद उनके सबसे बड़े डिप्लोमेट किसिंजर ने यह कहा था कि जो दुश्मन है वो तो अमेरिका का खराब है, लेकिन जो दोस्त है वो उससे ज्यादा खराब है। और हमें फॉरेन पावर्स के साथ रिलेशन रखने में, खासतौर पर अमेरिका जैसे मुल्क के साथ, इस बात का बहुत ख्याल रखना चाहिए कि वो कभी भी अपनी पॉलिसी चेंज कर सकते हैं। इंडिया की एक नेचुरल एडवांटेज है, बरोही साहब ने कई बातें बताई, डेमोक्रेसी उसमें आप ऐड कर लें, उसमें आप इंडिया का जो कल्चरल ओपनिंग है, वो इंडिया ने अपना कल्चर बहुत ब्यूटीफुली सेल किया है दुनिया जहान को। तो इंडिया की एक नेचुरल एडवांटेज, और जैसे बरोही साहब ने बिल्कुल ठीक कहा कि इंडिया इज द ओनली कंट्री जो सोच सकता है चाइना के खिलाफ खड़े होने पे, और तो कोई रीजन का मुल्क खड़े ही नहीं हो सकता। रशिया उनका एलाई है और बाकी छोटे मुल्क हैं, किसमें हिम्मत है कि इंडिया की तरफ मुंह करके देखे। तो इंडिया को एक ये भी एज है। वैसे इंडिया कभी लड़ेगा नहीं, ये आप भी कहीं नोट कर लीजिए कि जो भी अमेरिका समझता है, इंडिया कभी भी चाइना से नहीं लड़ेगा। उसके दो बड़ी वजूहात हैं। एक तो उनकी ज्योग्राफी बहुत खराब है। चलें इससे हम अपनी तरफ आते हैं कि हमें ट्रेड में इस वक्त बहुत बड़ी अपॉर्चुनिटी मिली है। हमें चाहिए कि हम अपने ट्रेड सेक्टर को ठीक करें, अपने प्रोडक्शंस को ठीक करें, और कोशिश करें कि जो हमारा सेक्टर है उसको हम एनर्जी अफोर्डेबल उस पर दें। अपने जो लॉज हैं और अपने FBR वगैरह के जो मसाइल हैं उनको बड़ी जल्दी हल करें ताकि हमारी एक्सपोर्ट्स बढ़ें। देखिए हमारे यहाँ पूरी इकोनॉमी इंपोर्ट बेस्ड एक्सपोर्ट पे करती है, तो हमें ये चाहिए कि अपने लॉस को और अपने क्लियरेंसेस को स्मूथ करें और इस मौके से पूरा फायदा उठाएं। देखिए ये वंस इन लाइफ, अगले 2-3 डेकेड में ये मौका फिर नहीं मिलना है। तो हमें इंडिया से एज हो गई है ट्रेड में, हमें और मुल्कों से एज मिल रही है। और जहां तक रिसोर्सेस का ताल्लुक है, मेरी दुआ है कि तेल निकाला है जो अमेरिका कह रहा है, क्योंकि ये जहां के नाज़रीन हसन हबीब साहब आवाज कट गई बिल्कुल। हसन हबीब साहब सां राब्तो मुनक़िद थियो आहे। कोशिश कंदासीं हसन हबीब साहब सां असांजो राब्तो आवाज कट गई और फोटो जी असांजो राब्तो मुनक़िद थियो आहे। कोशिश कयूं था उनसां ॿीहर राब्तो करण जी। मजीद चांडिया साहब मुंहिंजो आवाज़ अवां थी पहुचे पियो? जी वेलकम। मजीद साहब अवां ॿुधो आलम साहब खे ऐं हसन हबीब साहब खे कीअं ॾिसो पिया जीअं ये ॻाल्हि थी त हिन डेवलपमेंट्स के असांखे भरपूर उन मां फ़ाइदो बि वठणु घुरिजे, पर कुझु सवाल पैदा थियनि पिया केसि ताईं इंडिया हिन प्रेशर खे बर्दाश्त करे सघंदो। अमेरिकी सदर अञा वधीक पाबंदियुनि जो ज़िक्र कयो आहे त 50% टैरिफ त लॻो, पर अञा वधीक ई आगाज़ आहे जस्ट। गॾोगॾु इहो बि ॿुधायो त रिपरकशन्स हिन जा कहिड़ा पिया ॾिसो? छा ही प्रेशर अमेरिका खे जेको ही प्रेशर साम्हूं अचे पियो, छा इंडिया खे चीन जे वेझो आणे सघे थो, या जीअं अमेरिका जेको चाहे थो त हुनखे रशिया खां परे करे सघे थो? छा ॾिसो पिया मां? ॾिसो हाणे इन में त सूरत हिकिड़ी आहे त ॿ उभरंदड़ हिकिड़ियूं जेको आहे सो ताक़तूं आहिनि। उहा हिकिड़ी ताक़त आहे ब्रिक्स जी, ऐं ब्रिक्स में इंडिया बि आहे, ऐं चाइना, रशिया, ब्राज़ील, साउथ अफ्रीका, ईरान वाणो उन जो मेंबर आहे, ऐं इजिप्ट शायदि उन जो मेंबर आहे। त इन लिहाज़ सां हिकिड़ी इहा एॾी कुवत हिकिड़ी उभरे थी पई, ऐं उहा डायरेक्ट हिकिड़ी डी डॉलराइज़ेशन खे चैलेंज पई करे। ऐं ही जेकी बि नतीजा आहिनि, छो त स्ट्रेटेजिक पार्टनर इंडिया रहियो आहे, ऐं इंडिया डिक्लेयर्ड आहे अमेरिकन वटि त असांजो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे। स्ट्रेटेजिक पार्टनर मीन्स त चाइना जी जेका हिते हिन रीजन में या वर्ल्ड लेवल ते जेका उछलंदड़ हिकिड़ो
पावरफुल मुल्क आहे, त उन जे मुक़ाबले में अमेरिकन्स वटि इंडिया जी जेका आहे सा मौजूदगी हुई। पर ही इंडिया खे हिकिड़ी सज़ा तौरु जेका आहे सा ट्रंप 25% जो ऐलान कयो ऐं 25% खां पोइ वरी वञी जेको आहे सो 50% ते जेको आहे सो ऐलान कई। पर हाणे इन जाइ ते जेकॾहिं असां ॾिसूं त जेके हिकिड़ा त नेशनल जी मजीद साहब, इंटरेस्ट हूंदा। जी मजीद साहब, हेलो। आवाज़ हमारी पहुंचे पियो। नाज़रीन हाँ, रात सॉरी। आवाज़ अचे थो पर उहो जेको असांजो साहब ॻाल्हाए थो पियो दोस्त हो। जी मजीद साहब सां सॉरी। राब्तो मुनक़िद थियो आहे। असां कोशिश कंदासीं त मजीद साहब सां असांजो सॉरी नजिया, मेरा कनेक्शन ऑफ हो गया था। I'm back now। वेलकम बैक हसन हबीब साहब और मजीद चांडो साहब सां असां नाज़रीन असांजो राब्तो मुनक़िद थियो आहे। कोशिश कयूं था उन्हनि सां बि राब्तो ॿीहर बहाल थिए जीअं उन्हनि जो मौक़िफ़ असां पूरो शामिल कयूं। आलम साहब, उहो ई सवाल अव्हां आॾो बि रखंदासीं जीअं ॻाल्हि हिते थिए पई त ही जेके पाबंदियूं भारत हिन वक़्तु फेस करे पियो अमेरिका पारां, ही हिकिड़ी सज़ा तौरु आहिनि जेको रशिया सां उन्हनि जो सिलसिलो हले पियो, त केसि ताईं भारत ॾिसो पिया त ही प्रेशर बर्दाश्त करे सघंदो ऐं उन जा रिपरकशन्स कहिड़ा ॾिसो पिया? छा हिन प्रेशर जे नतीजे में जेको अमेरिका चाहे थो त रूस खां परे थिए इंडिया, उहो थींदे ॾिसो पिया या चीन जे वेझो थींदे ॾिसो पिया भारत खे? ॾिसो, मां त अॼु बि हिकिड़ो आर्टिकल लिखां पियो जेको आहे सो अमेरिकन जेको प्रेशर विधो आहे न इंडिया ते, इन जो रीज़न्स सिर्फ़ु जेको आहे सो रशिया खां ऑयल इंपोर्ट करण जो जेको आहे सो हरूभरू न आहे। इन लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसो त रशिया खां ऑयल इंपोर्ट छा वेस्टर्न डेमोक्रेसी या वेस्टर्न कंट्रीज उन्हनि मां कोई इंपोर्ट नथो करे पियो रशियन ऑयल, या उन सां जेको आहे रशिया सां ॿियूं हुनजो इंपोर्ट्स कोन थियूं हलनि पियूं। ऐं जेके आहिनि से ॾिसो न, हिन ट्रंप जो चवण त जेको आहे सो हे उन्हनि खे फाइनेंस था कनि हिकिड़े लिहाज़ खां हुनजो तेल वठी करे यूक्रेन जे वार जे लाइ, पर अहिड़े नमूने सां इहो जेको आहे सो प्रिंसिपल अप्लाई थियणु घुरिजे वेस्टर्न कंट्रीज़ ते बि। उहे जेको आहे सो उनखां गैस वठनि था, उनखां जेको आहे सो ऑयल वठनि था, उनखां ॿियूं शयूं इंपोर्ट कनि था, उहो छा उहो पैसो जेको आहे सो यूक्रेन वार में नथो वञे पियो। पोइ इन हिसाब सां जेकॾहिं ॾिसजे त रशियन ऑयल जो जेको फैक्टर आहे उहो तमामु घटि आहे। इनजी ॿियूं बचाए इहो आहे त इंडिया जेको आहे सो हिन वक़्तु ताईं अहिड़ी ॻाल्हि न कई अथई जंहिंसां जेको आहे सो डोनाल्ड ट्रंप साहब जे जेको आहे सो अना खे या ईगो खे जेको आहे सेटिस्फेक्शन थिए। पहिरीं ॻाल्हि आहे त इन्हनि बिल्कुलु तरदीद कयो, हिकु दफ़ो न पर कई दफ़ा उनखे चयूं त न तुंहिंजो को रोल न हो पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में जंग बंदी करण। इहो जेको आहे सो ॿिन्ही मिलिट्री ऑफिसर्स जे विच में ॻाल्हियूं थियूं त पोइ जंग बंदी थी, बिल्कुलु हुन ते पिड़ कढी बीही रहिया। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, तव्हां ज़बरदस्ती हुननि सां जेको आहे सो हुनखे तव्हां रशिया मां जान छॾाइण था चाहियो त रशिया खां जान छॾाए हो होली सोली जेको आहे सो अमेरिका जे झोली में अचे, इहो नामुमकिन आहे। छो त असां अमेरिकन्स खे यानी इन सम वे जेको आहे सो असां उन्हनि खे इनकार न करे सघंदासीं, बट इंडिया वारनि में इहो आहे त हो जेकॾहिं जंहिं ॻाल्हि ते पिड़कड़ी बीहनि या जिथे उन्हनि जो नेशनल इंट्रस्ट हुजे उहो अमेरिका खे इनकार करे सघनि था। अमेरिका सां हुननि जो तिजारत जेको आहे सो एतिरो ई आहे जेतिरो चाइना सां आहे। चाइना सां बि अबाउट 90 बिलियन जो अथनि, 87 हिननि सां आहे। सो जेकॾहिं अमेरिका में हिननि जी एक्सपोर्ट्स घटि था थियनि त मां नथो सम्झां त इंडिया खे जेको आहे सो वॾो जेको आहे सो फ़र्क़ु पहुची वेंदो, बल्कि हो ॿियनि मुल्कनि सां पंहिंजी तिजारत खे वधाए सघे थो ऐं करे सघे थो। सो इन जे करे मां चवंदुमि त जेको आहे सो अमेरिकन जेको प्रेशर था विझनि, दे आर एक्चुअली पुशिंग इंडिया इनटू द लैप ऑफ चाइना एंड रशिया। तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो प्लान थियल आहे हुनजो जेको आहे सो व्लादिमीर पुतिन जो, उहो इंडिया वञे थो पियो विज़िट ते, ऐं जेको आहे सो चाइनीज़ जो प्रेसिडेंट जो बि प्लान आहे त इंडिया खे विज़िट करे, शायदि हिन साल करे या नेक्स्ट ईयर अर्ली। ऐं तंहिंखां अलावा
डोनाल्ड ट्रंप बि वञे थो, उहो सेप्टेंबर उन्हनि खां अॻु में वेंदो, उन खां पोइ जेको आहे सो वेंदा ऐं उन्हनि जो फाइनलाइज़ प्रोग्राम थींदो। एक्चुअली छा आहे त हिकिड़े लिहाज़ खां हिकिड़ो अनडिक्लेयर्ड क़िस्म जो जेको आहे सो ट्रिपार्टेट जेको आहे सो अलायंस बिटवीन इंडिया, चाइना एंड रशिया जेकॾहिं तव्हां ॾिसो जियो पोलिटिकल कॉन्टेक्स्ट में तव्हां ॾिसो। हाणे सुवाल इहो आहे त इहे जेके विज़िट्स आहिनि, हिकिड़े हंधि मां पढ़ियो त उहो दे आर एम्ड एट रिवाइविंग दिस जेको आहे सो ट्राइलेटरल क़िस्म जो जेको आहे सो अलायंस आहे या आहे पाण में। हाणे सुवाल इहो आहे त जेकॾहिं इहे अमेरिकन्स जेकॾहिं इनखे पुछ था कनि पिया त इन होप में त जेको आहे सो इंडिया जेको आहे सो हथियार फिटो करे ऐं हिननि जो जेको आहे सभु कुझु चवण में ईंदो, मञींदो ऐं रशिया खे छॾींदो, या जेको आहे सो जीअं असांजे हसन हबीब साहब चयो, एम्बेसडर साहब, त जेको आहे सो चाइना सां विढ़ंदो। इहो थींदो ई कोन। इंडिया वारा एॾा बेवकूफ़ न आहिनि जो इन्हनि जे अमेरिकन्स जे करे जेको आहे सो चाइना सां विढ़नि। जोग्राफी ख़राबु आहे, बाक़ी उन्हनि जा पंहिंजा मसइला आहिनि, बॉर्डर मसइला आहिनि। सो इंडियंस इहे न कंदा। ठीकु आहे, जेको आहे सो उन्हनि खे नुक़सानु थींदो, वक़्ती तौरु नुक़सानु थींदो, पर मां तॾहिं चयो त असांखे हमेशह अलर्ट रहणु घुरिजे, छो त हाणे जो बाइडेन खे भई केतिरो वक़्तु थियो आहे, असांखे एॾो को तवको कोन हुयो त जेको आहे सो ट्रंप 2 जेको आहे सो असां ते एतिरो महिरबानी थींदो, या हालतूं ईअं जल्दी फ्री वेंदियूं। सो फ्री वयूं हालतूं, फ्री वयूं। पाकिस्तान खे हिन वक़्तु फ़ाइदे में आहे, फ़ाइदेमंद पोज़ीशन में आहे, इंडिया न आहे, पर असांखे अलर्ट रहणु घुरिजे। ट्रांज़ैक्शनल शयूं आहिनि, उन्हनि में जेको आहे फेर घेर जल्दी थी वेंदी आहे। जी आलम साहब, अॻे दफ़े मां लफ़्ज़ इस्तेमालु कयो परमानेंट वाक़ई न आहे। एक्चुअली आई मेंट टू से ड्यूरेबल, रिलेशंस देरपा साबित थींदियूं या न, इहो मुंहिंजो चवणु। ठीकु आलम साहब, मां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। असांजो राब्तो बहाल थियो आहे प्रोफेसर मजीद चांडियो साहब सां। मजीद साहब, अवां छा एड कंदो हुन में जेका ॻाल्हि आलम साहब कनि पिया त जेकॾहिं वधीक अमरीका कयो पुश त पोइ बाउंस बैक बि थी सघे थो, ऐं हाणे अवां कीअं ॾिसो पिया मौजूदा सूरत हाल में जेको इंडिया जो रद्द अमल आहे उहो छा साम्हूं ईंदे ॾिसो पिया? इंडिया जो रद्द अमल हिकिड़ो वाज़े अची वियो आहे त इंडिया उन खे क्रिटिसाइज़ कयो आहे, ऐं इंडिया वरी इहा कोशिशि करे थो हिकिड़ी जेका आहे सा बैकडोर डिप्लोमेसी में त हू उते ॻाल्हियूं करे, पर इंडिया पंहिंजे इंट्रस्ट उन खे ॾिसे थो त हू ब्रिक्स में बीठो हुजे, ऐं उन जी जेका आहे सा हिकिड़े सपोर्ट सां हू जेका रशिया खां ऑयल परचेज करे थो, उन खां पोइ वरी उन खे मार्केट में मोकिले थो, ऐं उन में हू उन जो पंहिंजो इंट्रस्ट बि आहे, उन में हुनजी जेका आहे सा फ़ाइदो बि उनखे पहुचे थो। त इन लिहाज़ सां इंडिया त क्लियर हिकिड़ी पोज़ीशन हींअर वठी बीठो आहे त हू ब्रिक्स में रशिया ऐं चाइना सां गॾु आहे, ऐं हुनजा जेके इकनॉमिक इंट्रस्ट आहिनि, मुआशी इंट्रस्ट आहिनि, हू उहे नथो ॾिसे हुन में कंहिंजे पंहिंजे अमेरिकन ऐं यूरोपीय यूनियन वटि, ऐं हू उन में डी डॉलराइज़ेशन में हिकिड़ो पूरो स्टैंड वठी बीठो आहे, जेको डी डॉलराइज़ेशन जो स्टैंड चाइना ऐं रशिया जो आहे। त उन लिहाज़ सां इंडिया हिकिड़ो वाज़े पॉलिसी पंहिंजी खणी ऐं उहो आयो आहे, पर इहो आहे त उन में असांखे हिकिड़ो काफ़ी मौक़ो ऐं चांस मिले थो पाकिस्तान खे। असांजो ट्रेड जेकॾहिं हुते वधे थो ऐं असां पंहिंजा जेको आहे सो हिकिड़ा मोकिलियूं था। हाणे उन में तव्हां ॾिसो त इंडिया खे हिन मां केतिरो 50% जेका पई आहे, उहो सिर्फ़ु इहो कोन्हे त जेके इंडिया एक्सपोर्ट कंदो त उन ते जेको आहे सो 50% आहे, पर जेका ख़ुदि अंदरि जेके मज़दूर तबिको आहे, उते जेके आहिनि, उते मैन्युफैक्चरिंग कंपनीज़ आहिनि, उन्हनि खे केतिरो नुक़सानु पवंदो। त इन लिहाज़ सां हिकिड़ो वॾे में वॾो हिकिड़ो झटको आहे इंडिया जी मुआशी इन सूरत हाल में ऐं मुआशियात खे। पर साॻे वक़्तु इंडिया उन में क्लियर वाज़े हिकिड़ो बीठो ज़रूरु आहे त हू ब्रिक्स सां ऐं हू जेको आहे सो पंहिंजे उन सां मज़बूत इतिहाद तौरु जेको प्रेशर हुयो, उहो प्रेशर इंडिया सस्टेन करे वियो आहे मुंहिंजी नज़र में। ठीक, अवां समझो पिया तो प्रेशर इंडिया सस्टेन करे वियो है। हसन हबीब साहब, आप एग्री करेंगे इस बात से? और साथ साथ जो बात यहाँ पर आलम साहब ने भी की कि ट्रांजैक्शनल फेज है और इसमें तो चीज़ें बहुत जल्दी चेंज हो जाती हैं, तो उस लिहाज से हमें अपनी स्ट्रेटजी को तय करना होगा।
जी बिल्कुल, ये दोनों प्रोफेसर मजीद साहब भी और एम्बेसडर आलम रोई साहब ने भी ठीक कहा। एक तो हमारी रिलेशनशिप अमेरिका से ट्रांजैक्शनल है, और एकदम ये जो ऑयल का हाइप क्रिएट किया है, ये मैंने शुरू में आपको याद है कहा था कि आई होप कि ये ठीक हो। देखिए ये ठीक हो भी सकता है, पिछली फर्म को ऑयल नहीं मिला था, लेकिन जो अमेरिका के पास टेक्नोलॉजीज हैं उनसे ऑयल निकल सकता है। अगर निकल आएगा तो ये पाकिस्तान के लिए बहुत खुशाइन है, इसलिए कि इस वक्त हम अपनी जरूरत का सिर्फ 17% प्रोड्यूस कर रहे हैं और 83% हम इंपोर्ट करते हैं, जिससे हमारा सारा जो फॉरेन एक्सचेंज है वो खत्म हो जाता है उधर, और हम फिर महंगी एनर्जी बना रहे हैं दूसरे। तो अगर ये ऑयल निकल आता है तो हमारे लिए ठीक है, अगर हम एक्सपोर्ट करते हैं तो ये तो खैर बहुत बड़ी बात हो जाएगी। लेकिन ये मैं दोनों हजरात से एग्री करूंगा कि आलम साहब कहते हैं ट्रांजैक्शनल है और टेम्परेरी है, ट्रू, और प्रोफेसर मजीद साहब कहते हैं कि इंडिया सस्टेन कर लेगा, इसलिए कि इंडिया के पास ह्यूज ऑयल अपने उनके फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स हैं, वो भी इस उम्मीद पर चलते रहेंगे कि अमेरिका का ये जो है वो मेंटेन नहीं कर पाएंगे। अब इवेंचुअली अमेरिकन इंडस्ट्री और अमेरिकन कॉमन लोग शोर करेंगे, क्योंकि जैसे आप कह रही थी ना प्रोडक्ट महंगी भी तो हो जाएगी ना। एक कोड जो चाइना से चल रहा था 100 रुपए का, वो अब 150 रुपए का बिकेगा न्यूयॉर्क के बाजार में, तो कॉमन अमेरिकन तो उसको अफोर्ड ही नहीं कर सकता। तो जब अफोर्ड नहीं कर सकता तो वो हंगामा करेगा। तो ट्रंप साहब का ये जो फेज है, ट्रंप 2 फेज में जो इनका टैरिफ वॉर है, ये ऑलरेडी अमेरिका ने लूज करनी शुरू कर दी है। एकदम आप देखें कुछ चाइनीज प्रोडक्ट से उन्होंने एकदम वो टैरिफ हटा लिया है 2 दिन पहले, और क्वाइटली विदाउट अनाउंसमेंट। और मुझे लगता है अगर यही रहा तो ये कोई 6 महीने 1 साल से ज्यादा नहीं चल सकता। लेकिन यही 1 साल हमारे लिए सबसे बड़ी खबर है कि हम अपनी एक्सपोर्ट्स को और नई प्रोडक्ट्स को अमेरिका पहुंचाएं और अपने कंपटीटर्स के होते हुए अपने लिए नई जगह बनाएं। अगर ये हम कर सके तो हमारी बहुत बड़ी कामयाबी होगी, और जो हमारे इस वक्त मसाइल हैं वो काफ़ी हद तक कम हो जाएंगे। और अगर ऑयल और मिनरल्स भी हमारे चल पड़े अमेरिकन आशीर्वाद से, तो इससे बड़ी खबर हो नहीं सकती। तो हम मेरे नज़दीक ये एक लाइफ टाइम अपॉर्चुनिटी है, शॉर्टर हो सकती है लेकिन अपॉर्चुनिटी अपनी जगह है। जो ऑयल कंपनी आएगी पाकिस्तान, फिर वो यहाँ स्टे करेगी। जैसे यूनियन टेक्सास हमारे पास बहुत दिन रही है, और अमेरिकन कंपनीज रही हैं एनर्जी के फेज में। तो हमारे लिए ये बहुत ज़रूरी है कि हम इस फेज से पूरा फ़ायदा उठाएं, और पूरी कौम और पूरी इंडस्ट्री और पूरी गवर्नमेंट जो है वो इस फेज में जो है वो कोशिश करें कि जितना ज़्यादा से ज़्यादा हम अमेरिकन मार्केट के करीब जा सकें वो करें। ठीक ही आलम साहब, जेका लाइफ टाइम अपॉर्चुनिटी जो जिक्र कयो असां सां गॾु हसन हबीब साहब, त ही लाइफ टाइम अपॉर्चुनिटी आहे, शॉर्टर थी सके थी पर भरपूर फ़ाइदो वठणु घुरिजे। त हिकु त इहो त छा स्ट्रेटेजी हाणे पाकिस्तान जी हुजणु घुरिजे, ही जेको जेतिरो वक़्तु मिलियो आहे उन में उनखे कीअं अवेल करणु घुरिजे वधि खां वधि पंहिंजे फ़ाइदे जे लाइ। ऐं उनखां सवाइ पाकिस्तान बार बार जॾहिं ही मामला थिया, जेको वापारी मुआहिदो थियो US सां, बार बार वाज़े बि कंदो आयो त जेका पाकिस्तान ऐं चीन जे लाॻापन जी नोयत आहे उहा मुख़्तलिफ़ आहे, उनखे हिकिड़े डिफरेंट कॉन्टेक्स्ट में ॾिठो वञे। के असर उन जा उन लाॻापन ते बि ॾिसो था इन समूरी डेवलपमेंट्स जा? ॾिसो नारिया, पहिरें ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खे हमेशह जेको आहे सो पंहिंजो जियो पोलिटिकल लोकेशन त हुनजो फ़ाइदो थियो। तव्हां इहो ॾिसो त असां हिकिड़े अहिड़े हंध ते असांजी लोकेशन आहे, सिचुएशन आहे, जो असांजे यानी बॉर्डरिंग जेकॾहिं कंट्रीज़ आहिनि उहो अफ़गानिस्तान आहे, ईरान आहे, चाइना आहे। इहे 3 मुल्क आहिनि जंहिंजे तालुकात जेको आहे सो अमेरिका सां ठीकु न आहे, ऐं हिन रीजन खां अमेरिका जेको आहे सो हिन रीजन में रही करे इन्हनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघे इन तालुकात। इन में जेकॾहिं को बि हेल्प जी या मदद जी ज़रूरत थिए थी पई त उहो जेको आहे सो हमेशह पाकिस्तान ॾे रुजू कंदा, ऐं पाकिस्तान खे जेको आहे सो चवंदा त हे कमु करिणो आहे, हे करिणो या हे न। पहिरीं ॻाल्हि इहो आहे त पर पाकिस्तान हिन रीजन में रहे थो एज अ रिस्पॉन्सिबल कंट्री। असां जीअं चवंदा आहिनि त न्यूक्लियर रिस्पॉन्सिबल कंट्री, त असां जेको आहे सो पंहिंजे जेके बॉर्डरिंग नेबर्स आहिनि उन्हनि खे असां बदिलाए कोन था सघूं, न उन्हनि जे ख़िलाफ़ु, उन्हनि जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ु असां कंहिंजो जेको आहे सो आलाकार असांखे थियण बि न घुरिजे, चाहे उहो अफ़गानिस्तान हुजे
अफगानिस्तान सां जेकॾहिं असांजा पंहिंजा मसइला आहिनि, पंहिंजा जेकॾहिं उन्हनि सां बॉर्डर मसइला आहिनि या ॿिया मसइला पॉलिटिकल मसइला आहिनि, इकनॉमिक मसइला आहिनि, उन्हनि खे असां बायलैटरल नेगोशिएशन जे थ्रू जेको आहे सो असांखे हल करणु घुरिजे। टेररिज़म जा हुजनि, चाहे इकनॉमिक हुजनि, चाहे पॉलिटिकल हुजनि या बॉर्डर जेको आहे सो मसइला हुजनि। सिमिलरली आई विल से जेको ईरान आहे, तव्हां ईरान खे जेको आहे सो बदिलाए कोन था सघो त पंहिंजे एज़ अ नेबर। ईरान जेको आहे सो हमेशह इवन शाह जे ज़माने में बि पाकिस्तान जो हामी रहियो आहे ऐं जेको आहे सो उन खां बाद बि हे भली जेको आहे सो हिन वक़्तु जेका हुकूमत आहे उते 79 खां हिन वक़्तु ताईं असांजा उन्हनि सां अप एंड डाउन जेको आहे सो रहिया आहिनि। उन्हनि खे बि शिकायतूं असां खां आहिनि, टेररिज़म जूं आहिनि त तव्हांजे तरफ़ खां जेको आहे सो अदल इंसाफ़ अलाए छा हो हे हो घणा ई आहिनि। पहिरियों इहे अचनि था असां वटि कारवाई कराए हले था वञनि, पर असां साॻे नमूने सां उन्हनि खे असां बि चवंदा आहियूं त असां वटि जेको BLA आहे उहे बि कारवाई कनि था, हिन बॉर्डर क्रॉस करे वेहनि था। कुझु माण्हू आहिनि जेके उन्हनि खे पनाह था ॾियनि। बहरहाल स्मगलिंग पई थिए, प्लान थिए थो, बॉर्डर ट्रेड जेको आहे सो उहो रेगुलर न आहे, एक्स्ट्रा घणा ई मसइला आहिनि। पर इन जे बावजूद बि मां चवंदुमि त जेकॾहिं उन्हनि सां मसइला आहिनि त असांखे वेही उन्हनि सां हल करणु घुरिजे। हिन में टी कंहिं कुवत खे न उनजो असां आलाकार कयूं, न उन्हनि खे असां पंहिंजे हिन मामले में जेको आहे मुदाख़लत करण जी ज़रूरत। हाणे तव्हांजे लाइ वधि में वधि जेको आहे सो अहम तालुकात जेको आहे मुल्क आहे उहो चाइना आहे। ॾिसो कुझु बि थिए हिन वक़्तु मां चवंदो आहियां हिकिड़ो जियो पॉलिटिकल असांजो सिचुएशन, ॿियो जेको अंडरस्टैंडिंग शोन बाय चाइनीज़ लीडरशिप टुवर्ड्स अवर वीकनेसिस। असांजे जेके वीकनेसिस इकनॉमिक हुजनि, पॉलिटिकल हुजनि, उन्हनि खे ख़बर आहे त असां अमेरिका जे फाइनेंशियल अमेरिका जे सपोर्टेड फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स जे चंबे में आहियूं असां। उन्हनि जे मतिलबु उन्हनि खां सवाइ असांजो हलणु मुश्किल आहे, चाहे IMF हुजे या वर्ल्ड बैंक हुजे। तॾहिं चाइना जो लीडरशिप they have shown understanding, they know our difficulties। वो असांखे जेको आहे इन मामले में एतिरो शख़्शुबे जे निगाह सां नथा ॾिसनि। पर जिथे चाइना जो स्ट्रेटेजिक जेकॾहिं इंट्रस्ट खे नुक़सानु पहुचंदो या उनखे एप्रीहेंशन थींदो, हिते पाकिस्तान जेको आहे सो मतिलबु उन्हनि जे इंट्रस्ट खे जेको आहे सो टोटली नज़रअंदाज करे ऐं उन्हनि जे मुखालिफ़ कैंप जे जेको आहे सो चवण ते लॻो आहे त उते चाइना वारा ज़रूरु जेको आहे सो हिन मामले जो नोटिस वठंदा। तॾहिं मां हमेशह लिखंदो आहियां त जेको पाकिस्तान आहे भले अमेरिका सां तालुकात बहाल करे, डीप करे, बायलैटरल रिलेशन्स हिन कंहिं मुल्क खे मना बि कोन्हे को, पर एट द सेम टाइम जेको आहे सो अमेरिका ऐं चाइना जे विच में टाइट रोप वॉक जेको थींदो आहे डिप्लोमेटिक, इहो करणु घुरिजे असांखे। इहे इन खां असां इन खे इग्नोर ई कोन था करे सघूं। हिन वक़्तु चाइना खां असां अमेरिका खां सवाइ हली सघूं था, लेकिन चाइना खां सवाइ नथा हली सघूं। आलम साहब मां जी ॻाल्हि अॻियां वधाईंदमि, वक़्तु मूं वटि घटि आहे। कोई कॉमेंट वठंदमि प्रोफेसर मजीद साहब ऐं हसन हबीब साहब खां। प्रोफेसर मजीद चांडियो साहब, अवां छा एड कंदो जेका ॻाल्हि आलम साहब कनि पिया त असांखे पंहिंजे जेके नेबरिंग कंट्रीज़ आहिनि या जेके असांजा पुराणा दोस्त आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखिणो पवंदो, उन्हनि जे मुफ़ादनि जो? सही ॻाल्हि जेका मूं कई ऐं पोइ लाइन बि असांजी कटिजी वई त असांजा जेके इंट्रस्ट आहिनि उहे असांजा अमेरिका सां जेके आहिनि उहे आहिनि कंफ्लिक्टिंग इंट्रस्ट बि कोन्हनि, आइडेंटिकल बि कोन्हनि। हाणे उन्हीअ में इंट्रस्ट असांजो जेको आहे उहो आहे कम्प्लीमेंट्री। उन्हीअ में सर्टेन इशूज़ ते असां उन सां गॾु आहियूं। मिसाल तौरु हू अमेरिका इंडिया खे प्रेशर पियो करे ऐं इंडिया असां सां जेको आहे सो कंफ्लिक्ट में आहे, इहो असांजे इंट्रस्ट में आहे, शॉर्ट रेंज इंट्रस्ट आहे इहो इन्हीअ में। बाक़ी हिकिड़ी जेका आहे सा ईरान सां हुनजो इशू आहे, चाइना सां हुनजो इशू आहे अमेरिका जो, त उते असांजा जेके लॉन्ग रेंज इंट्रस्ट आहिनि उहे पंहिंजे नेबरिंग कंट्रीज़ सां ई आहिनि। ऐं ॿई मुल्क जेके आहिनि, हिकिड़ो मुस्लिम मुल्क आहे, ॿियो असांजो उहो मुल्क आहे जेको असांजे हर इन्हीअ में जेको आहे सो गॾु बीठो आहे, हर साथ में गॾु बीठो आहे। तंहिंजे करे वक़्ती तौर ते जेका बि आहे उहा हिकिड़ी आहे ऐं शॉर्ट रेंज हिकिड़ी जेका आहे सा सॼो थिए पियो। उन मां पाकिस्तान जी फॉरेन ऑफिस खे भरपूर फ़ाइदो वठणु खपे ऐं उहो असां ट्रेड जी सूरत में वठूं। जी हसन हबीब साहब, फाइनल कमेंट आपका। देखिए, बिल्कुल आलम साहब ने ठीक कहा कि इस वक्त हमें चाइना और अमेरिका के दरमियान
टाइट रोप बैलेंस रखना है, बिल्कुल ऐसे ही जैसे हम सर्कस में चल रहे हैं। हम चाइना को नाराज नहीं कर सकते। चाइना हमारी परमानेंट और मोस्ट स्टेबल सपोर्ट है। इसी तरह ईरान, देखिए ट्रेड में भी अमेरिका से हमारी 7 बिलियन, और डू यू हैव एनी आइडिया कि ईरान से हम कमोडिटी में, डीजल के फॉर्म में, फूड आइटम में, प्लास्टिक में कितना ले रहे हैं, कितना हमारा मीट जा रहा है, कितनी हमारी प्रोडक्ट जा रही हैं। तो ईरान वैसे भी हमारा दोस्त है और रिवोल्यूशन के बाद से भी हमारे रिलेशन अप एंड डाउन रहे हैं, लेकिन ईरान ने खुल के रिसेंटली हमें मुसलमानों के मसले पे, वॉर में इंडिया के खिलाफ साथ दिया है। तो हमारे लिए ईरान बहुत अहम है। इसी तरह अफगानिस्तान है। तो हमारे लिए अमेरिका का जो भी इस वक्त गुडविल है उसको कैश करना जरूरी है, लेकिन वी हैव टू मेंटेन अ वेरी डिसेंट बैलेंस बिटवीन आवर रिलेशंस विद यूएसए एंड आवर रिलेशंस एल्सवेयर। हम अफगानिस्तान को भी कोशिश कर रहे हैं कि हमारे साथ अच्छा हो जाए। तो हमारे लिए, हमारी डिप्लोमेसी के लिए, हमारी पॉलिसीज के लिए बहुत टेस्टिंग टाइम है। एक तरफ हमने अमेरिका के इस रिसेंट जेस्चर से फायदा उठाना है और दूसरी तरफ अपने परमानेंट एलाइज और अपने पड़ोसियों को नाराज नहीं करना। सर, तो बैलेंस इज द की, बैलेंस इज द वे फॉरवर्ड। हसन हबीब साहब, बहुत शुक्रिया, आपने टाइम दिया। आलम बरोई साहब, प्रोफेसर मजीद चांडो साहब, थैंक यू सो मच वंस अगेन फॉर टेकिंग योर टाइम आउट। नाज़रीन, गुफ्तगू वहाँ ॿुधी ऐं जेका ॻाल्हि आख़िर में थी त जेको वे फॉरवर्ड आहे इन समूरे सूरत हाल में उहो बैलेंस हूंदो। टेस्टिंग टाइम आहे, पर पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी लाइफ टाइम अपॉर्चुनिटी भी इंतज़ार करे पई त हाणे बैलेंस सां इन सभिनी शयुनि खे अवेल करिणो आहे। नाज़रीन, मूंखे ॾींदा इजाज़त, वरी हाणे अव्हां सां सूमर ॾियारे मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।